ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। खुद खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाँ, ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा सदा सुखी आत्मा आहियां। मां आत्मा सदा आनंद में रहण वारी आत्मा आहियां। बाबा खे यादि करे, परमात्मा खे यादि करे संकल्प करो, मां शक्तिशाली आत्मा आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। मां सदा सभिनि जे लाइ सुठो सोचण वारी आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, ॾिसो हर आत्मा में विशेषतायूं त हूंदियूं आहिनि, है न, लेकिन हमेशह असांखे सम्झणो खपे कि विशेषता ॾियण वारो केरु आहे? परमात्मा। न, जॾहिं असां सोचंदा आहियूं न, हीअ विशेषता असांखे भॻवान ॾिनी अथई, त उहा उन में बि वधी वेंदी आहे। सम्झो अगरि माण्हू खे रोटी सुठी ठाहिण ईंदी हुजे, माण्हू चई रोटी सुठी ठाहींदी आहे, त असांखे इन सोचणो आहे मां सुठी ठाहींदी आहियां। हीअ विशेषता असांखे भॻवान जी देन आहे। अगरि असां सोचूं कि उहो ई मूंखां ठाराहींदो आहे, उहो ई कराए थो, उनजो शुक्रिया। जेतिरो माण्हू तव्हांजी तारीफ़ करनि, ओतिरो तव्हां हुनजो शुक्रिया करो, उनजी सम्झी करे। त हुन रोटी ठाहिण जी विशेषता में तव्हां अॻियां वधंदव, है न। तव्हांखे ॿियो बि हुन में ॿियो बि सुठो कुझु ॿियो बि वधी वेंदो। त इहे कॾहिं थींदो? जॾहिं असां विशेषताउनि खे परमात्म देन सम्झो। अगरि असां हुनखे सोचंदासीं न, इहे मुंहिंजी विशेषता आहे, मूंखे सुठो चवनि था, त उन में कॾहिं असांखे अभिमान बि अची वेंदो, ऐं असांखे अगरि सुठो न चईंदा त अपमान बि फीलिंग थींदी, है न। सम्झो तव्हां में रोटी सुठी ठाहिण जी कला आहे, त तव्हांखे कंहिं सुठो चयो त तव्हांखे अभिमान बि अची सघंदो आहे, अगरि तव्हां हुनखे मुंहिंजो सम्झो त। ऐं कंहिं ॾींहुं अगरि तव्हांखां रोटी सुठी न ठही ऐं माण्हुनि खे चयो त तव्हांखे अपमान बि जल्दी फील थींदो। त इहे निशानी आहे। जीअं अगरि तव्हां पंहिंजी सम्झो था न, त इहे निशानी आहे कि उन्हनि खे अभिमान ऐं अभिमान बि ईंदो, ऐं अभिमान ईंदो त हुनजे कारण हुननि खे निशानी छा आहे? हुननि खे अपमान बि जल्दी फील थींदो। असांखे अगरि अपमान जी फीलिंग थिए थी त सम्झी वठो किथे न किथे असां अभिमान कयो आहे, है न। अभिमान तॾहिं ईंदो आहे जॾहिं असां हुनखे पंहिंजो सम्झंदा आहियूं। अॼु माण्हू अगरि सोचे असांजा ॿार ॾाढा सुठा आहिनि, तव्हांजा ॿार त आहिनि ई न, इहे त परमात्मा जी आत्मायूं आहिनि। हर शरीर में आत्मा आहे। असांजे शरीर जे अंदरि भॻवानु न आहे, असांजे शरीर जे अंदरि असांजी आत्मा आहे, जो कि भॻवान जो ॿारु आहे। देहिक माउ पीउ संबंधी त अलॻि हूंदा आहिनि, लेकिन आत्मा जो असां सभिनि जे शरीर जे अंदरि वेठी आहे न, उहो परमात्मा जी संतान आहे। आत्मा परमात्मा जी संतान आहे। असांजे अंदरि भॻवानु न आहे,
न त भॻवानु त हिकु ई आहे न। अगरि असांजे अंदरि भॻवानु हुजे त असां हुनखे ॿाहिरि छो ढूंढूं, मथे छो सॾु करूं। पोइ त मंदरु टिकाणा ठाहिणा ई न खपनि। तव्हांजे अंदरि ई भॻवानु आहे त काॾे था वञो मंदरु टिकाणनि में, है न। अॼु कंहिंखे चओ झूठे हथनि सां मूर्ति खे हथु लॻाए त न लॻाईंदो, चईंदो न न भॻवान जी मूर्ति खे हथु लॻाए। ऐं रोटी खाईंदे हुए तव्हांखे अगरि शरीर खे हथु लॻाइणो पियो, लॻायो ई था, मुंहं खे हथु त लॻाईंदव न, मुंहुं खाराईंदव त पोइ तव्हांजे शरीर जे अंदरि त भॻवानु आहे, त झूठा हथ छो था लॻायो पंहिंजे शरीर खे। पोइ त माण्हू फ्रेश बि न थिए, है न। अॼु माण्हू फ्रेश थींदो ऐं बिना, वैसे त फ्रेश थियण खां पोइ न सनानु करिणो खपे, पर माण्हू न कंदा आहिनि। त बि माण्हू अगरि वञनि था शरीर जी गंदगी साफ़ु करणु, त तव्हांजे अंदरि त भॻवानु आहे, पोइ त गंदगी थियणी ई न खपे। पोइ त असांखे बुख बि न लॻणी खपे, छो जो भॻवान खे कॾहिं बुख थोरी लॻंदी आहे। उहो त अशरीरी अजन्मो आहे, उहो त बुख, प्यास, ठंडी, गर्मी, निंदा, स्तुति सभिनि खां परे आहे। भॻवान खे थोरी कोई हुनजी इंसल्ट कंदो त भॻवान खे थोरी बुरो लॻंदो। अॼु माण्हू वटि दुख अचे थो, सुख अचे थो, त चए थो मुंहिंजे गुरू जी कृपा आहे। सम्झो कंहिं गुरू करे रखियो आहे ऐं हुनजे जीवन में सुख आयो, त चईंदा गुरू जी कृपा आहे, गुरू असांखे सुख ॾिनई। ऐं दुख आयो त चईंदा आहिनि भॻवानु असांखे दुख ॾिनो न। कंहिं अगरि गुरू कयल आहे, हुन वटि दुख आयो त ईअं थोरी चईंदो गुरू मूंखे एॾो दुख ॾिनो अथई। गुरू बि चईंदो भॻवान जो सम्झ, सुख सम्झ। ऐं जंहिं समय सुठो थिए थो त माण्हू चवनि था गुरू सुठो कयो अथई, त गुरू जो बि मान थो थिए, उहो बि ॾाढो। गुरू बि हा चईंदो कि हा भई, थोरो बहुत त खणी वठंदा आहिनि गुरू बि कि हा मां ॾाढो सुठो कयो, भले चए न, अंदरि त लॻंदो आहे न। लेकिन जॾहिं बुरो थींदो आहे त माण्हू त पहिरियों त भॻवान खे ई दोषी ठाहिराईंदा आहिनि, उन समय गुरू खे न चईंदा। त इन करे बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, जॾहिं अगरि गुरू चए बि भॻवानु सुठो कयो अथई, त बि माण्हू त भॻवानु गुरू खे ई मञंदा आहिनि, चईंदा आहिनि असांजे अॻियां त तव्हां ई आहियो, त तव्हां ई भॻवानु आहियो। ऐं जंहिं समय बुरो थिए थो त उन समय गुरू खे चई ॾिसो, गुरू चए ॾिस भॻवान जो मर्ज़ी जो आहे, असां बि छा करे सघंदा आहियूं। हुन समय चओ न, अरे गुरू तव्हां ई त असांजे लाइ भॻवानु आहियो, मतिलबु तव्हांजे गुरू ई तव्हां सां बुरो कई। हुन समय त नथा चओ, हीअ त ग़लति थी वियो न। इन करे बाबा चवनि था ॾिसो, भॻवान खे बि माण्हू केॾो कुझु उल्टो सुल्टो ॿुधाईंदा आहिनि, चईंदा आहिनि, लेकिन भॻवानु कॾहिं बुरो मञंदा आहिनि, छो जो उहो निंदा स्तुति खां न्यारो आहे। अगरि असांजे अंदरि भॻवानु आहे त असांखे कॾहिं कंहिंजो बुरो लॻे ई न। कोई 10 गारियूं ॾिए त बि असांखे कुझु बुरो न लॻे। त परमात्मा असांखे चईंदा आहिनि, बाबा चवनि था कि तव्हांजे अंदरि तव्हांजी आत्मा आहे, आत्मा ई सुठे बुरे कर्मनि अनुसार उनखे फल मिलंदो आहे। मां त मथे रहंदो, मां त तव्हांजी आत्मा जो पीउ आहियां, है न। मां त तव्हांखे गुण ॾेई सघंदो आहियां, शक्ति ॾेई सघंदो आहियां, ज्ञान ॾेई सघंदो आहियां, लेकिन हुनखे सुठी रीति यूज़ करे कर्मनि में लाइण त तव्हांजो कमु आहे न, है न। जेकर असांजी कोई मदद बि कंदो त असांखे छा कंदो, पैसा ॾींदो, चीजूं ॾींदो, लेकिन हुनखे यूज़ करणु त असांजो कमु आहे न। माउ पीउ बि ॿारनि जे लाइ स्कूल में एडमिशन कराईंदा, किताबी वठी ॾींदा, लेकिन पढ़णु त ॿारनि जो कमु आहे न। अगरि ॿार न पढ़ंदा त माउ पीउ बि छा करे सघंदा न। त उहो ई परमात्मा बाबा बि असांखे चवनि था कि मां त तव्हांखे ज्ञान ॾेई सघंदो आहियां। हाणे माण्हू एॾा ग्रंथ शास्त्र पढ़नि था, हिन ग्रंथ शास्त्रनि में माण्हू चाहे त सभु अर्थ सम्झे त उनखे सभु प्रकार जे प्रश्ननि जो उत्तर मिली वञे,
जेका मन में एॾा सारा प्रश्न हूंदा आहिनि न कॾहिं कॾहिं, जंहिंजे कारण मथो भारी थी वेंदो आहे माण्हुनि जो। त बाबा चवनि था ॾिसो, मन में प्रश्न हूंदा आहिनि, लेकिन माण्हुनि खे ज्ञान बि आहे, चए बि थो कि मूंखे पतो आहे हीअं न कबो आहे, हीअं न कबो आहे, त बि हुनखे जीवन में धारण करे उन अनुसार हली छो नथो सघे? छो जी आत्मा में शक्ति न आहे। वो शक्ति त परमात्मा खे यादि करण सां ई ईंदी न, विधि सां ई शक्ति ईंदी न। ख़ुदि खे आत्मा में शक्ति खपे त आत्मा त असांजे शरीर में ब्रुकुटी जे विच में वेठी आहे, हुनजो रूप निराकार आहे, ऐं परमात्मा जो रूप निराकार आहे। त असांखे जेसिताईं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे न यादि कंदासीं, तेसिताईं असांजी आत्मा में शक्ति कीअं ईंदी? तेसिताईं असां में ज्ञान त आहे, हीअ ॻाल्हि हीअं, कंहिंजी निंदा न करो, कंहिंजो बुरो न सोचो, असांजे कर्मनि अनुसार ई असांखे सुख दुख मिलंदो आहे, सभिनि खे ज्ञान आहे, लेकिन त बि जीवन में धारण छो न करे था सघनि? उन समय छो नथो यादि अचे कि मां ई कर्म कया हूंदा, इन करे दुख आयो आहे या सुख आयो आहे? उन समय असांखे उहा ॻाल्हि यादि अचे ऐं उन परिस्थिति खे असां पार करूं, हुन जे लाइ शक्ति भॻवानु ॾींदो आहे। भॻवान खे यादि करण जो तरीक़ो इहो आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करो। छो जी आत्मा खे शक्ति खपे न। अॼु माण्हू मूर्तियुनि खे पूजनि था, देहधारियुनि खे यादि करनि था, ग्रंथ शास्त्रनि खे यादि करनि था, है न, लेकिन मूर्तियुनि जी बि शरीर जी बनावट आहे। ग्रंथ शास्त्र त कागज़ जा ठहियल आहिनि, है न, पेड़ पौधा त पत्ते उन जा ठहियल आहिनि, पत्ते ऐं लकड़ी जा। आसमान पंहिंजो, सूर्य चांद पंहिंजा। खपे शक्ति आत्मा में, आत्मा त निराकार आहे, त निराकार खे ई यादि करिणो पवंदो न। कंहिं देहदारी खे सूर्य चांद तारनि खे यादि करण सां आत्मा में शक्ति ईंदी छा? अॼु शरीर खे रोटी खाराइणी आहे त शरीर जंहिंसां ठहियल आहे, पंज तत्वनि सां, हुननि सां ई जो चीजूं मिलंदियूं आहिनि, उहे ई शरीर खे खाराईंदासीं, तॾहिं त शरीर में ताक़त ईंदी न। त जो आत्मा निराकार आहे, उन आत्मा निराकार में शक्ति भरण लाइ निराकार खे यादि करिणो पवंदो न। अॼु देह जे माउ पीउ संबंधी असांखे देह जे लाइ कपिड़ा लटा ॾेई सघंदा, सामान ॾेई सघंदा, चीज ॾेई सघंदा। अगरि आत्मा में शक्ति खपे त देहधारी बि चईंदा भॻवान खे यादि कर। छो भई तव्हां ॾियो न असांखे शक्ति? चईंदा न, उहो त उहो ॾींदो। छो उहो ॾींदो? छो जो उहा आत्मा में शक्ति भरणी आहे न। आत्मा जो पीउ निराकार, असां आत्मा आहियूं बि निराकार, त उहो निराकार रूप में जेसिताईं असां यादि न कंदासीं तेसिताईं उहा शक्ति कीअं भरंदी? हाणे मशीन कॾहिं हलंदी? जॾहिं हुनखे स्विच बोर्ड में हुन में विझंदासीं हुनजो प्लग, तॾहिं करंट ईंदो, तॾहिं मशीन हली सघंदी न। असां चऊं असां वटि लाइट बि अचे थी, मशीन बि आहे, त हले छो थी? पर जेसिताईं तार न विझंदासीं तेसिताईं करंट कीअं ईंदो हुन में? त उहो ई भॻवान बि आहे, असां बि आहियूं। असां भॻवान खे यादि बि करूं था, लेकिन विधि सां नथा करूं कि भॻवान जो रूप बि निराकार, मां बि आत्मा निराकार। त मूंखे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदमि, तॾहिं त मुंहिंजी आत्मा में शक्ति ईंदी न, तॾहिं त मां जो ॿुधां थी, जो सम्झां थी, उहो करे बि सघंदमि। अॼु माण्हू खे केतिरो बि सम्झायो, गुस्सो न करो, न करो, न करो, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। अॼु जो माण्हू जो बि करे थो दुनिया में, उहो हुनजो पार्ट आहे। हाणे मां चईंदी मुंहिंजो इहो ई कमु आहे, पीउ चईंदो मुंहिंजो इहो ई कमु आहे, ॿार चईंदा असांजो इहो ई कमु आहे, हिकु आतंकवादी चईंदो मुंहिंजो इहो ई कमु आहे, सभिनि खे मारणु, गोली मारणु, बम फिटी करणु।
उहो हुनजो कमु आहे, उहो हुनजो पार्ट आहे हिन ड्रामा में। असां केरु थींदा आहियूं जो चऊं तूं इहा बॉम्ब छो थो फिटी करे। हुनजो पार्ट आहे हिन ड्रामा में कि हुनखे बॉम्ब फिटी करे दुनिया खे ख़तमु करिणो ई आहे, छो जी माण्हू ॾाढा दुखी आहिनि, है न। ये आतंकवादियुनि जो पार्ट बि छो आहे, छो जी प्रकृति जो अहिड़ो पार्ट छो आहे। हाणे बाढ़ अचे थी, पाणी जो माण्हू त चईंदा भॻवानु अलाए छा थो करे मथे। ॾिसो माण्हुनि जी ॾिसो केॾी सारी ॻाल्हियूं आहिनि। चवनि था असांजे अंदरि ई भॻवानु आहे, पोइ चए थो मथां वारो अलाए छा थो करे, हेॾी बारिश छो थो बरसाए, है न। त उन समय ख़ुदि सम्झो कि अगरि मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे त मां मथां वारे कंहिंखे थी चवां, मथे ॿियो केरु आहे। ऐं अगरि असां भॻवान खे चऊं था कि उहो असांजो पीउ आहे, दुख हरता सुख हरता आहे, त उहो छो पाणी बरसाईंदो। कोई एॾो फालतू वेठो आहे छा, ख़ुदि ई दुख ॾे, ख़ुदि ई सुख ॾे, है न। तव्हां कंदव छा, पंहिंजे ॿारनि खे ख़ुदि ई मिर्ची खाराईंदा, पोइ ख़ुदि ई उनखे पाणी बि ॾींदव। चईंदा न मां त भाॼी में विधी, ज़्यादा थी वई, मां जानबूझ के त ॿारनि खे मिर्ची खाराए करे उनजो मुंहुं त न जलाईंदव न, जो तव्हांखे उनखे पोइ पाणी ॾियणो पए, खंडु ॾियणी पए, या उनजी जीअं मिर्ची ख़तमु जलणु ख़तमु थिए उहो ॾियो उनखे न। माण्हू चईंदा न हिन कमु कोन अथसि छा, मूंखे ख़ुदि ई मारे थी, पोइ ख़ुदि ई उनखे परचाए थी, ख़ुदि ई ग़लति कमु करे थी, पोइ ख़ुदि ई करे थी। त भॻवान बि छा फालतू वेठो आहे छा, जो ख़ुदि ई असां एॾी बारिश बरसाईंदो, पोइ बाढ़ ईंदी, पोइ माण्हू दुखी थींदा, पोइ उन्हनि खे मदद बि करणु ईंदो न। ये ज्ञान असांखे ज्ञान ॿुधणु, मनन चिंतन करणु छो ज़रूरी आहे, छो जो आए दिन जो असां इहे शब्द चईंदा आहियूं न कि भॻवानु एॾो पाणी छो बरसाए, मतिलबु असां भॻवान जे मथां दोष था आणूं। उहो निर्दोष, उहो त सृष्टि ते ईंदो, असांजे खेल में ईंदो ई न आहे। उहो त सिर्फ़ु असांखे ज्ञान ॾींदो आहे, गुण ॾींदो आहे, शक्ति ॾींदो आहे। उनखे असां चऊं था कि तूं ज़्यादा बारिश बरसाए करे बाढ़, तव्हांजे कारण हिन दुनिया में बाढ़ आई, माण्हू एॾा मरी विया, खेती एॾी ख़राबु थी वई, सभु दोष भॻवान ते था हणूं, ऐं उहो बि कूड़ो। त असांखे पाप पईंदो न पईंदो, त असांजो इहे हिकु शब्द असां केॾो वॾो पाप था करूं। तव्हां त चईंदा सभु ईअं ई चईंदा आहिनि, लेकिन सभु पाप करनि था। ज्ञान छो ॿुधणु ज़रूरी आहे, ज्ञान हिन करे ई ॿुधणु ज़रूरी आहे। माण्हू खे थोरो बि दुख थिए थो न, माण्हू झटि भॻवान खे चए थो हे भॻवानु एॾो दुख छो थो ॾे, असांखे एॾो पाणी छो थो बरसाए, है न। त तव्हां अगरि गहराई सां सोचो, असां भॻवान जे मथां केॾो दोष था आणूं, जबकि कर्म मनुष्य जा ख़राब आहिनि। अॼु मनुष्य प्रकृति सां खेल थो खेॾे, है न। अॼु मनुष्य बुरा कर्म करे थो, भॻवान थोरी थो चए कि तव्हां ख़ुदि खाओ ऐं ॿियनि खे न ॾियो। भॻवान त चए थो इहा सृष्टि आहे, इस सृष्टि ते खाइण पीअण जी चीज़ूं आहिनि। अगरि इंसान चाहे अॼु त कोई बि बुख में न सुम्हे। अॼु अगरि सृष्टि जो इंसान चाहे त हिन दुनिया में एॾो खाइण पीअण लाइ आहे, एॾी जॻह आहे, कोई भी इंसान कहिड़े बि देश में बुख में न सुम्हे, एॾो रोटी पाणी आहे न हिन दुनिया में, पर इंसान करे ई नथो, है न। इंसान ॾिसे ई नथो, ॾिसंदे हुए बि नथो सुठी रीति कर्म करे थो, उहो वेस्ट करणु ॼाणंदो आहे, है न। कि बुखे जे साम्हूं बि अहिड़ा इंसान बि हूंदा आहिनि कि कोई इंसान असांजे साम्हूं बुख में वेठो आहे, उहो उनखे न ॾींदो, डस्टबिन में फिटी कंदो, न। अहिड़ा माण्हू बि आहिनि न दुनिया में, कि दुनिया में अहिड़ा माण्हू बि आहिनि
कि भले ख़ुदि न खाईंदा, डस्टबिन में फिटी कंदा, लेकिन उन्हनि खे नथा ॾियनि, जेके खाइण वारे माण्हुनि खे। त ॿुधायो हिन में भॻवानु छा करे? भॻवानु थोरी तो कुझु करे कि तव्हां हीअं करो, ये त मनुष्य ख़ुदि ई ख़ुदि करे थो। त बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे पंहिंजे जीवन में सदा इहे यादि रखिणो आहे कि कॾहिं बि भॻवानु असांखे दुख न ॾींदो आहे, कंहिं बि ॻाल्हि जे कारण। चाहे दुनिया में बाढ़ अची वञे, भूकंप अची वञे, कुझु बि थिए, लेकिन ये मनुष्य आत्मा ये जो कर्म कया अथई हुन जे कारण ई असां सां गॾु एॾो दुख परेशानी थिए थी। त बाबा अॼु असांखे चवनि था कि कर्म सुधारो। भॻवानु त असांखे ज्ञान गुण शक्तियूं ॾींदो आहे, है न। भॻवानु जो असांखे ज्ञान ॾींदो आहे न, हुन सां सम्झ असांखे वधाइणी आहे। पंहिंजी सम्झ खे जेतिरो वॾो कंदा वेंदव न, ओतिरो तव्हांजे जीवन में सुख शांती ईंदी वेंदी, है न। छो जो असां ज्ञान युक्त हर कर्म कंदासीं त छा थींदो, असांजा जेका बि बिना सम्झ सां जो बि असां उल्टो सुल्टो चई छॾंदा आहियूं, करे छॾंदा आहियूं, त उन सां असांखे छा थींदो, बची वेंदासीं। उहो कम से कम हिन पाप सां त बचंदासीं न, कि जो बि दुख आयो उहो कंहिंजे कारण आयो, मुंहिंजे ई कर्मनि अनुसार आयो आहे। ॿियो कंहिं मूंखे दुख न ॾिनो अथई, मुंहिंजे ई कर्मनि अनुसार मूंखे दुख आयो आहे। त मूंखे उहो कीअं ख़तमु थींदो? परमात्मा खे यादि करे, परमात्मा खे यादि करे। ऐं सभिनि खां ज़्यादा बाबा चवनि था कि जीवन में न, अगरि असां वटि दुआयूं हूंदियूं आहिनि न, जीवन में असां वटि दुआयूं हूंदियूं आहिनि न, हमेशह यादि रखो कि असांखे न जेतिरो थी सघे न पंहिंजे जीवन में न सभिनि जी दुआयूं वठणियूं खपनि। दुआयुनि सां छा थींदो आहे कि कॾहिं बि कोई जीवन में कोई बि ॻाल्हि अची वेंदी आहे त हुनखे असां झटि पार करे छॾींदा आहियूं। दुआयूं हिकु लिफ्ट जो कमु कंदियूं आहिनि। जीअं अगरि माण्हू खे चढ़णो हुजे, मंज़िल वॾी आहे, अगरि मथे वञिणो हुजे त माण्हू छा चईंदो, अरे एॾो सीढ़ियूं छो चढ़ां, मां लिफ्ट में वेही थो रहां। त उअं ई असांजे जीवन में जेका सुठा कर्म हूंदा आहिनि न, उन सां जो असांखे दुआयूं मिलंदियूं आहिनि न, त सम्झो असां रोज़ु अहिड़ा कर्म करूं था जंहिंसां माण्हू असांखे दुआ था ॾियनि कि तूं सदा सुखी रहे, ख़ुशि रहे। भले चइनि न, लेकिन असां पंहिंजो कर्म कंदा हलूं, है न। अगरि तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे हिकु रोटी बि अगरि तव्हां पंहिंजे घर में सुठी रीति सभिनि खे ठाहे करे खारायो, पंहिंजे ई घर में जीअं लंगर खाराईंदा आहिनि न माण्हू, प्रसाद खाराईंदा आहिनि न, ईअं पंहिंजे ई घर में तव्हां रोज़ु जेतिरा टाइम बि तव्हां रोटी था ठाहियो न, उहो ॾाढे सुठे भाव सां ठाहींदा करो। घर में जो पाणी था भरो न, घर जी साफ़ सफ़ाई या जो बि तव्हांखे कर्म करण लाइ मिले थो, तव्हां पंहिंजी सुठी सोच परमात्मा जी यादि में कंदा हलो, है न। त तव्हांजे घर वारी में रहण वारी जो बि आत्मायूं आहिनि, उहे ई अगरि सुठी रीति रोटी खाईंदियूं, उनजो बि हृदय शुद्ध थींदो, उहे बि जीवन में अॻियां वधंदियूं, कमु कंदियूं, उन्हनि जी बि दुआयूं तव्हांखे मिलंदियूं। अॼु मां हिकु ॿारनि खे सुठी रीति पाले, भले ॿार अञा हाणे नथो सम्झे, लेकिन धीरे धीरे सम्झंदो आहे न, हा मुंहिंजी मम्मी मुंहिंजी केॾी पालना कई, मूंखे केॾो सुठी रीति ईअं कई, त ॿारनि जी दुआयूं बि लॻंदियूं आहिनि। जीअं माउ पीउ बि ॿारनि जे लाइ, ॿार बि अगरि माउ पीउ खे सुख ॾियनि त इहे त चइण में हूंदो आहे माउ पीउ ॿार, इहे त आत्मा खे सुख मिलंदो आहे। अॼु जेकी आत्मा तव्हांजे घर आई आहे ॿार ठही, हुन आत्मा खे अगरि तव्हां द्वारा सुख मिलंदो, भले हुन आत्मा में केतिरियूं बि बुरायूं हुजनि, लेकिन अगरि तव्हां हुनखे सुठी रीति पालंदव, हुनखे मदद कंदव। कई बार ॿार में आत्मा में बुरायूं बि हूंदियूं आहिनि, सुठी ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि,
लेकिन अगरि असां पंहिंजे ॿारनि खे बि उन रीति जीवन में मदद करे हलूं, उन्हनि खे डांटे मारे करे पालूं न, सुठी रीति शुभ भावना शुभकामना सां। ॾिसो जीअं सुठी ॻाल्हि हूंदी आहे त तव्हां केॾा ख़ुशि थींदा आहियो, असांजे ॿार में इहो आहे। उहो ई अगरि तव्हांजे ॿार में कोई बुरी ॻाल्हि बि आहे त उन में ईअं न सम्झो मुंहिंजे ॿार में आहे, हुन समय सम्झो इहे परमात्मा जो ॿारु आहे, हिन आत्मा में इहा बुराई आहे ऐं उहो परमात्मा जी देन न आहे। उहा दुनिया ई कलयुगी दुनिया में बुराइयूं आहिनि, हाणे पिछले जन्मनि जी आत्मा ई आहे न, नई थोरी आई आहे कोई, पुराणी आत्मा आई आहे। त हुन में कोई बुराई आहे, कोई कमी कमज़ोरी आहे, कोई ॻाल्हि कोन्हे। जॾहिं मां हुनजी सुठी चीज़ुनि सां उहो मूंखे सुख बि त ॾिए थो न, त जेकी बुराई आहे कमज़ोरी आहे उहो तव्हां हुनजो पीउ परमात्मा खे चओ, उहो बि ख़तमु थी वेंदी, ईअं थोरी न थींदी, है न। अॼु ॿार अगरि नंढेपण में ई पढ़े नथो त माउ पीउ चईंदा आहिनि इहे कुझु न कंदो, टीचर चईंदो इहे कुझु न करे सघंदो आहे। इहे त ग़लति आहे न। असांखे हलंदे हलंदे आत्मा खे जीअं त किरायूं था, त अॻियां हली ॿार बि चईंदो मुंहिंजो माउ पीउ मूंखे ईअं चईंदो, हुन मुंहिंजो जीवन ख़राबु कई, मूंखे ईअं चईंदो हुयो, मुंहिंजो टीचर बि चईंदो हुयो। त तव्हांखे कोई दुआयूं थोरी मिलंदी, भले ॿार ई आहे लेकिन आत्मा जी जीवन ख़राबु कयो त दुआयूं मिलियूं न। घर में रहंदे हुए बि असां सां गॾु जेतिरा बि माण्हू आहिनि उन्हनि सां ई असां सुठी रीति ॻाल्हायूं हलूं, उन्हनि सां ई तव्हांजी रोटी ठाहिण जी ड्यूटी आहे, घर जी साफ़ सफ़ाई करण जी या धंधो करण जी, जो बि आहे तव्हां सुठे भाव सां करो, उहो बि केॾी दुआयूं मिलियूं। त दुआयुनि सां छा थींदो आहे, अचानक असांजे जीवन में कॾहिं शरीर बीमार थी वियो, कॾहिं कोई परिस्थिति अची वई, हुन समय इहे कमु ईंदियूं आहिनि, हुन समय असां जल्दी पार करे छॾींदा आहियूं। त बाबा चवनि था हिकु त कोई बि विशेषता खे पंहिंजो न सम्झो, सभु परमात्मा जी सम्झो, हमेशह हुनखे शुक्रिया करो। ॿियो कॾहिं न सम्झो कि असां वटि दुख असांखे भॻवानु ॾिनो आहे, न, सदा यादि रखो इहे मुंहिंजा कर्म, चलो ठीकु आहे दुख आयो आहे, ॿियो ई जास्ती भॻवान खे यादि करो, सुठा कर्म करो त उहो जल्दी ख़तमु थी वेंदो आहे। ऐं ॿियो बाबा असांखे चवनि था जेतिरियूं दुआयूं जमा करणी अथव करे वठो, इहे ई नाज़ुक समय में कमु ईंदियूं आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। अल्पकाल जे सहारे जे किनारनि खे छॾे हिकु परमात्मा जो सहारो ठाहिण वारा जीवन में सदा अॻियां वधण वारा ठहूं न। अॼुकल्ह ॾिसो दुनिया में माण्हू अलाए के पंहिंजो सहारो ठाहे छॾींदा आहिनि। सभिनि खां वॾो सहारो अॼुकल्ह माण्हुनि जो छा आहे, मोबाइल हले थो, कीर्तन हले थो त ठीकु आहे, नथो हले त अॼु मोबाइल ई न पियो हले, त इन करे भॻवान खे यादि ई न कयो न। इहो हुयो त ठीकु आहे, न त माण्हू कुझु कम ई नथा कनि। माई अचे त ठीकु आहे, न आई त घर में ईअं ई सभु पिया आहिनि, झाड़ू पोछो कयो न, चलो ठीकु आहे माई न आई आहे, कोई ॻाल्हि कोन्हे। हिकु ॾींहुं माई अगरि सुठो पोछो न लॻाए त माईअनि जे माण्हू पुठियां ई पइजी था वञनि। ऐं हिकु ॾींहुं माई न अचे त जेका माण्हू कई माण्हू त करे वठंदा आहिनि, कई चवंदा आहिनि चलो ठीकु आहे हिकु ॾींहुं पोछो न लॻे त छा वॾी ॻाल्हि आहे, है न। अॼुकल्ह ॾिसो मायुनि जे भरोसे माण्हू हले थो। इहे ई माण्हू अगरि साथ में रहनि त मायूं रखण जी ज़रूरत पए न। अॼुकल्ह पहिरियों माण्हू सभु साथ में रहंदा हुया, घर जो कम बि थींदा हुया, वैराइटी टाइप ऑफ खाइण पीअण घुमण, ऐं माण्हू हिक ॿिए सां गॾु रहंदो हुयो त ॾाढो कुझु कंदो बि हुयो नयो नयो। अॼुकल्ह सभु अकेला अकेला रही करे घर कंहिंजे हवाले करे था वञनि, मायुनि जे हवाले। भॻवान खे त माण्हू भुलिजी वियो आहे।
हिकु घर में माई हुजणी खपे, डॉक्टर हुजणो खपे, टीचर हुजणी खपे ॿारनि जे लाइ। हा, टीचर पढ़ाईंदी, बसि ट्यूशन लॻायो, स्कूल लॻायो, बसि। हा, ये डॉक्टर आहे न, कुझु बि खाओ पीओ सभु डॉक्टर वटि हली वञो। घर में सभु अकेला अकेला रहो सभिनि सां, चलो हिकु माई रखी छॾूं, हीअ घर संभालंदी वेई, ॿाहिरि पाणे घुमनि था। भॻवान जो त कोई कंहिंखे यादि ई न आहे। हा भई, सुबुह शाम कयो न, बसि। डॉक्टर चई बसि हाणे न बचंदो, बसि डॉक्टर चई न बचंदो, बसि। टीचर चई न डफर आहे, हाणे ये न पढ़ी सघंदो आहे, ये कुझु न करे सघंदो आहे, ये कुझु न करे सघंदो। टीचरनि जे हवाले तव्हां पंहिंजे ॿारनि खे करो था, टीचर त ख़ुदि एॾे ॿारनि खे काथा संभालंदी। कुझु बि चईंदी, हा भई असांजो ॿारु अहिड़ो आहे। त बावजूदि त ॾिसो, माण्हू भॻवान ते त विश्वास करे ई नथो। अॼु ॿार में या कंहिं कुझु बि ख़राबी आहे त भॻवानु वेठो आहे न। शरीर में कुझु बीमारी थी आहे, पहिरियों ॿुधायो था भॻवान खे, पहिरियों ई डॉक्टरनि वटि भॼो था। घर में कुझु बि कमु आहे, काॾे बि वञिणो आहे, कोई बि ॻाल्हि थिए थी, माण्हू भॻवान खे त ॿुधाए नथो, बसि हिक ॿिए जे सहारे हले थो। पोइ कुझु ग़लति थो थी वञे, पोइ चवनि था भॻवान जी जेकी मर्ज़ी। हाणे तव्हां भॻवान खे ॿुधायो ई न, है न, पोइ परिणाम भॻवानु कीअं थो ॾे? ये तव्हांजे कर्म। जॾहिं चओ त सभु कुझु तुंहिंजो थी, त हुनखे ॿुधाइणो त खपे न, तुंहिंजे घर में, तुंहिंजे ॿारनि जे बारे में जीअं हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियो, ये शांती सां न भॻवान खे बि सभु कुझु ॿुधाईंदा करो, तॾहिं त उहो असांजी मदद करे सघंदा न। शरीर में बि कुझु बि थिए थो त पहिरियों भॻवान खे ॿुधायो, भई बाबा तव्हांजे शरीर में अॼु हिते सूरु आहे, ईअं आहे, अॼु इहो कमु करिणो आहे, अॼु ॿारु ईअं थो करे, ॿार जी पढ़े नथो, स्कूल में ईअं चई, धंधे में जो बि थियो, तॾहिं त भॻवानु रिस्पॉन्सिबल थींदो न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि सदा हर ॻाल्हि में हिकु परमात्मा खे पंहिंजो सहारो ठाहे करे हलंदव त ई जीवन में अॻियां वधी सघंदव, न त किथे न किथे फसी वेंदव। पोइ चईंदव हिन चई, हिन चई, हिन चई, हिन ई कंदा रहंदव, पोइ लास्ट में चईंदव भॻवान जी मर्ज़ी। स्लोगन आहे, नॉलेजफुल उहो आहे जो माया खे परां खां ई पहचाने करे स्वयं खे सम्राट ठाहे छॾे। माण्हू चईंदा आहिनि न, कंहिंखे कोई सम्झ ॾियो न त चईंदा आहिनि असां ॾाढा समझदार आहियूं, लेकिन समझदार मतिलबु उहो ओड़ो करे बि सघे। अॼु जीवन में ॾिसो, कोई बि परिस्थिति, कोई बि ॻाल्हि अचे थी, पहिरियों खां ई असांखे कुझु डाउट त लॻंदो ई आहे, कीअं थी सघंदो आहे, त असां पहिरियों खां ई अलर्ट थी वञूं न, तॾहिं त समझदार कहलाईंदासीं न। अगरि असां पहिरियों खां ई अलर्ट थी वञूं, समझदार थी वञूं, भई असां ईअं करूं था त ईअं थी सघंदो आहे, उनखे ई त समझदार चईंदासीं। उन अगरि थी वियो उन खां पोइ माण्हू चए हा मूंखे लॻे त पोइ, अरे त लॻे पोइ त उन समय ख़ुदि कुझु सावधानी खणो आहे न, तॾहिं त समझदार कहलाईंदासीं न। त बाबा चवनि था कि नॉलेजफुल उहो हूंदो आहे जो परिस्थिति खे परे खां ई पहचाने करे ख़ुदि अटेंशन में रहे, शक्तिशाली रहे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।